हज जो रुकने आज़म वक़ूफ़े अरफ़ात अदा कयो वेंदो। लखे हज पांधीड़ा फजर जी नमाज़ खां पोइ मैदान अरफ़ात में जमा थी रहिया आहिनि। हर पासे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जूं सदाऊं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां मिना में पाकिस्तानी हज पांधीड़नि जे कैंपनि जो दौरो, मुख़्तलिफ़ कैंपनि जो मुआइनो ऐं हज पांधीड़नि लाइ सहूलतनि जो मुशाहिदो कयो। मोहसिन नक़वी चयो आहे त हर हाजी उन्हनि जे लाइ ख़ासि आहे। अव्हां जे मसइलनि जे हल लाइ अमलो मौजूद आहे। सऊदी अरब जी हुकूमत हिन भेरे हज पांधीड़नि जी पाकिस्तान में इमिग्रेशन जी तमाम घणी सहूलत फराहम कई। ख़ासि तौर ते सऊदी वली औहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान ऐं हज जी वज़ारत जा थोराइता आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ख़िते में अमुन, तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ चीन जूं कोशिशूं तारीफ़ जोॻियूं आहिनि। सदर शी जिनपिंग तकरार जे हल लाइ ॻाल्हियुनि ते यकीन रखे थो। चीन गुज़िरियल 75 सालनि में बेमिसाल तरक़ी कई। पाकिस्तान ऐं चीनी कंपनियूं डिघे अरसे लाइ स्ट्रेटेजिक भाइवार आहिनि। माशी ताक़त जे लिहाज़ सां चीन जो को बि मट नाहे। 2010 जे तबाही आणींदड़ बोड में चीन पाकिस्तान जी भरपूर मदद कई। सदर शी जिनपिंग जी क़यादत में करोड़े माण्हू ग़ुर्बत खां ॿाहिरि आया। बीजिंग में पाकिस्तान चीन सिफ़ारती लाॻापनि खे 75 साल मुकमल थियण ते तक़रीब कोठाई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी बि शिरकत। जंगबंदी बावजूद अमेरिका जा ॾखण ईरान ते हवाई हमला सेंटकॉम हमलनि जी तस्दीक करे छॾी। तर्जुमा सेंटकॉम जो चवणु आहे त इहे कार्रवायूं अमरीकी फ़ौजनि खे इम्कानी ख़तरे खां महफ़ूज़ रखण लाइ कयूं वयूं आहिनि। अमरीकी फोर्सिस हिननि हंधनि खे निशानो बणायो जिते ईरानी फ़ौज तरफ़ां बारूदी सुरंगूं विछाइण वारनि ॿेड़ियुनि ऐं मिसाइल लॉन्चिंग साइट्स जी मौजूदगी जो ख़दशो हो। अमरीकी सेंट्रल कमांड जारी जंगबंदी दौरान तहमुल जो मुज़ाहिरो कंदे पंहिंजे एहलकारनि जो दिफ़ा यकीनी बणाए रही आहे। शिकारपुर में हथियारबंदनि जी फायरिंग में ॿ ॼणा मारिजी विया। जैफाबाद बाईपास ते मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि मुसाफ़िर कोच मां लहंदड़ ॿिनि ॼणनि खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ऐं भिरिया रोड में पार्टी खां नाराज़ ते पाण खे बाहि ॾींदड़ पीपल्स पार्टी जियालो ज़ख़्मनि जा सूर नसण ते फौत। पीपल्स पार्टी जियालो हाजी ख़ान शेख कराची जी अस्पताल में दम धणी हवाले कयो।